वे ॾिसे छा थी मथे चढ़ी वेठा हुई यार माना सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे ॻाल्हि इहा आहे जेका हक़ीक़त आहे उहा महिरबानी करे ॿुधाए। ॾिस जेको तो मुस्कान खे चयो जेको तव्हांखे मुस्कान चयो उहा तूं ॻाल्हि ज़ाहिर कर ॿुधाए था वॾे खे छो त अदा वॾे खे मुंहिंजी ज़बान ते एतबार हूंदो ई कोन्हे ॿुधाएसि। हाणे ॻाल्हि ॿुध ऐं सम्झ ॻाल्हि खे ख़ुदा जे वास्ते सही सही असांखे ॿुधाए मुस्कान इन रिश्ते में राज़ी हुई या न हुई हुन इनकार कयो या हा कई खोले ॿुधाए अर्ज़ु कहिड़ो आहे। सोनी सदको सदको अज तो बई भायर सकीना जी निड़िया मथो न रखियो अथनि अज तो न जो कूड़ ज़ाहिर थे ही थे न सोनी जेकॾहिं सकीना जो कूड़ ज़ाहिर थियो न त हाकिम खान जे कर खान खे दिलावर खान बचाए वठंदो। त बाक़ी तू छा थी चाहे? मां त इहो चाहियां थी त सकीना जो हिकु कूड़ ज़ाहिर न थिए। हाकिम खान दिलावर ऐं सकीना खे ओॾां मोकिले मुस्कान जॾहिं पंहिंजे भाउ जे साम्हूं दिलावर ऐं सकीना खे बेइज़्ज़तो करे मोकिलींदी त पोइ हाकिम खां वधीक दिलावर खान जी कावड़ सकीना मथां हूंदी त पोइ ॿई भाउर सकीना खे अहिड़ो त बेइज़्ज़तो कंदा जो हिते सकीना कोई छॾाइण वारो ई न हूंदो त पोइ सॼी ज़िंदगी सकीना वॾड़ी थियण खां तौबा कंदी तौबा। जेकॾहिं तूं ईअं चाहीं थी न त पोइ हींअर जो हींअर वञ ऐं वञी करे सकीना जो पासो वठी हुनखे बचाए न त इते जो इते सकीना जो कूड़ ज़ाहिर थी पवंदो ऐं तुंहिंजो मक़सदु अध में ई रहिजी वेंदो। मूंखे लॻे थो सकीना हिते पंहिंजो कूड़ ज़ाहिर कोन कंदी। हिन वक़्तु ॿिन्हिनि भाइरनि जा हथ सकीना जे कननि में आहिनि ऐं हू सची करे वेंदी। सोनी हिन वक़्तु मां सकीना जो कूड़ ज़ाहिर न थियणु ॾींदसि। सोनी पोइ जल्दी वञी करे सकीना जे भर जलो थी सही पई चई। सकीना तू को भी खौफ न कर तू खौफ करे छा जो थी हिन जो खौफ थी करे छा कंदो तोखे कहिड़ी बंदूक हणंदो तोखे हिन जेका बंदूक आई वो तोखे मां पाण ई बचाए वठंदो तू खोले खोले ॻाल्हि कर। ॾिस भाॼाई जेकॾहिं मुस्कान खे तो नाहे चयो मुंहिंजे बारे में को मसइलो कोन्हे का ॻाल्हि कोन्हे असां उते जो वञूं ऐं उते बेइज़्ज़त थियूं हुन खां सुठो इहो आहे त हिन ॻाल्हि खे हिते दफ़न करे छॾियो। अदा वो मां सच त इहो आहे त मां मुस्कान खे अदा तव्हां राज़ी करे मोकिलियो अथसि पोइ बि तव्हांखे सकीना जी ॻाल्हि ते एतबार नथो अचे। 10 दफ़ा त वीचारी ॿुधाए चुकी आहे त राज़ी करे मोकिलियो आहियांसि पोइ बि तव्हांखे सकीना जी ॻाल्हियुनि ते एतबार नथो अचे। छा अचे मथे सां कूड़ ॻाल्हाईंदी तव्हांखे बि कुझु सोचणु खपे। सुणी तूं मां अटकर मां पूरी हक़ीक़त सकीना जी ज़बानी ॿुधणु चाहियां थो। 10 चकर त ॿुधायो अथई अञा छा ॿुधाए तोखे ॿुधायो अथई हाकिम खान खे ॿुधायो अथई मूंखे ॿुधायो अथई पोइ बि तव्हांखे हुनजी ॻाल्हि ते एतबार नथो अचे। पोइ बि तव्हांजे छक जी काती हुनजे कंध मथां लहे ई नथी। भाॼाई तव्हां 2 मिंट ख़ामोश थींदो। जी अदा ठीकु आहे भाॼाई वरी तव्हां अदा वॾे खे ॿुधायोसि 10 चकर तव्हांखे ॿुधायो आहे त मुस्कान राज़ी आहे। हाणे त यकीन आयो न सकीना जी ॻाल्हि ते। अदावरा हाणे तव्हांजो को बि बहानो न हलंदो। सुबुह जो सवेरे तव्हां तयार थी हलिया वञो मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि पकी करे अचो ऐं ख़ुदा वास्ते ख़ाली न मोड़जो। ॿुधई न अदा दफ़ा चयो थी मां त खोले ॻाल्हि बंदि कर मुंझाई थी न कर ॻाल्हि खे। हाणे उहो कावड़ी थी वियो आहे हाणे सुभाणे तयार थी त हली बहादुर ख़ान जे ॻोठ हुनजे घर हली हुनजे रिश्ते जी ॻाल्हि करे अचूं ऐं अलाह कंदो त चङी थींदी। हाणे फाथी आहे ॻोह शिकारियुनि जी कोड़कीअ में। ख़ुदा कंदो त मां हाकिम जे रिश्ते जे लाइ मुस्कान खे राज़ी करे ईंदसि। हिकु दफ़ो इहो कमु थी वञे पोइ सॼी ज़िंदगी मां तोखे जुतियूं न पंहिंजूं साफ़ कराई न त मुंहिंजो नालो बि रही सारी सकीना न आहे। अरे सियाणी सकीना
मां त हींअर ई तुंहिंजी जुती साफ़ करण लाइ तयारु आहियां। तूं हुकुम त कर। तूं इहो ज़हन में रखी छॾ त तुंहिंजा जेके इहे वज़ीफ़ा आहिनि न मुस्कान ते असर कोन कंदा। जॾहिं तूं उतां मोटी वापसि अची हिते पहुती हाकिम खान छुरी खणी तुंहिंजी खला लाहींदो, पोइ दिलावर खान पाकी खणी तुंहिंजो इहो मथो कुड़ींदो, मथो। नजीब जेकॾहिं तो लगे जिंदा छॾियो त ही तुंहिंजे लाइ को मसलो न खड़ो करे विझे। न मां को मसलो खड़ो कोन कंदो आहे। चई सच थो होशू। जीअं ई ही निभागो रहिस वटि वेंदो न वरी हिन जा नए सिर पर निकिरी ईंदा। नजीब तोखे मुंहिंजी ज़ुबान मथां यकीन कोन्हे? तुंहिंजी ज़ुबान मथां मां एतबार कंदुसि। चरियो थियो आहियां छा मोयो? मूंखे वरी मां भले साईं जे मथां हथ रखरायो। अड़े रे मोरन मां चरियो थियो आहियां। नजीब चरियो थियो आहे जो तो क़ुरानीअ खे कसम ॾींदुसि। नजीब मूंखे इजाज़त ॾे त वॾी खॾ खोटे हिन खे दफ़न करे छॾियां। हिन जे माइटनि खे लाश में कोन ईंदो। होशू करणो त ईअं ई पवंदो। जेकॾहिं हिन ॼाणे खे जीअरो छॾियमि न त ही मूंखे ई माराए विझंदो। नजीब पोइ छा सलाह दी? सलाह वारी कहिड़ी होशू? खॾ खोटी पई आहे। हली था पूरी होसि ॿियो बि कहिड़ी सलाह? हल अॻे वधी। शुक्र अल्हम्दुलिल्लाह बची वियुसि। फर्ज़ कर मां तोखे हितां छॾियां थो। जेकॾहिं छॾियाए त वापसि वञी रही सघे छा चवंदे त मां एतिरा ॾींहं किथे हुयुसि? तूं इन खां बेफ़िक्र रहो। मां वञी रह सघे अहिड़ो कूड़ो हणंदुसि जो इतबार करे वेंदो। रईस मूसा खान को ॿार आहे जो तुंहिंजे कूड़नि मथां एतबार कंदो? मुंहिंजे कूड़नि जी तोखे त ख़बर आहे न। अहिड़ो त कूड़ ठाहे हणंदो मां जो रईस इतबार करे वेंदो। पोइ छा सलाह अथई होशू? नजीब मुंहिंजी सलाह वठी थो न त हिनखे जीअरो न छॾ। ही हितां वियो न त तुंहिंजे लाइ मसलो ज़रूरु खड़ो कंदो। अरे वाह ओड़ा इहा वरी नजीब कहिड़ी सलाह आहे वाह। होशू हिन खे अथी को कर। हिन जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो बि कयूं था। नजीब ओ वाह ॿुधाए खे वञो वाह ॿुधाए खे वञो। अरे हाणे बस चए माने सुभाणे सोचींदासीं। होशू हिन खे अथी को कर। सुभाणे सब कुछ हिन जी ज़िंदगी जे बारे में जेको सोचणो हूंदो न सोचे सम्झी पोइ फ़ैसिलो कंदुसि। नजीब ओ नजीब वापस जा को भलो न जाए। बस हाणे बस तुंहिंजे नसीब में ई भलो कोन्हे मनऊसि। जॾहिं खां तूं ऐं दादली पीर था थी मोटायो तॾहिं खां मोर गुम आहे। मोर गुम आहे त उनजी मूंखे कहिड़ी ख़बर या उनखे मूं गुम करायो आहे? ज़ीनत मूंखे शक न पर पक आहे त नजीब सां तुंहिंजो को वास्तो आहे। मूंसा नजीब मूंखे पंहिंजे पुट कमाल वांगुरु आहे। ऐं कमाल खान खां वधीक माउ जा फर्ज़ पियो पूरा करे, ईअं न? तोखे अजायो अचे वहम वेठा आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। मूंखे पूरी पूरी ख़बर आहे ज़ीनत बेगम, मूंखां छा लिकंदी, कहिड़ी ॻाल्हि लिकंदी। नजीब हिकु दफ़ो न, ॿ दफ़ा न, 3 दफ़ा न, कई दफ़ा हिन हवेली जी चोट ओरांगी आहे सिर्फ़ तोसां मिलण लाइ।
जेकॾहिं मिलण आयो आहे त उन में ऐब कहिड़ो आहे? ऐब जी ॻाल्हि थी करे ज़ीनत बेगम मूं कुत्ता इन्हे करे पालिया आहे त उहे मुंहिंजी हवेली जी हिफ़ाज़त करनि। इन्हे लाइ न जो मुंहिंजी हवेली में वञी मुंहिंजे थावन में खाइनि, मुंहिंजे थावन में खाइनि। जंहिं मूसा ख़ान जे थां में खाइण जी कोशिश कई आहे उनखे मां कॾहिं बि माफ़ न कंदुसि। उन जे लाश खे जीरियो ॾेई उन में लूणु बुरके पोइ उनखे मां दफ़न कंदुसि जीअं तड़पे ऐं ख़बर पए उनखे त निमक हरामी कीअं कबी आहे, कीअं कबी आहे निमक हरामी। वाह मूसा खान वाह, जंहिं माण्हूअ तुंहिंजी ज़िंदगी बचाई ऐं तुंहिंजे हेतिरे इशारे ते पंहिंजी ज़िंदगी लुटाए छॾी। तूं उन जी वफ़ादारीअ खे सुठो सिलो पियो ॾी, सुठो सिलो पियो ॾी मूसा खान। जेको माण्हू मुंहिंजी जान बचाए, मुंहिंजी रत पिए, मुंहिंजी इज़त सां खेॾे, मुंहिंजो पटको धूड़ धूड़ करे छॾे, उनखे माफ़ कयां, उनखे छॾे ॾियां। बस मूसा बस, इन खां वधीक हाणे अॻिते हिकु लफ़्ज़ बि न। आस्ते ॻाल्हाए ज़ीनत। किथे अञा बि कुझु मालूमात करण खां पहिरियां ई तुंहिंजा टुकड़ा टुकड़ा करे कावन ऐं कुतनि अॻियां पिटो करे छॾिया। मूसा मूंखे गोली हणी छॾ, इन हवेलीअ में खॾ खणी मूंखे दफ़न करे छॾ, मां तोखे कुझु बि न चवंदसि। बाक़ी इहो बदनामी वारो कारो चिट्टो मूंखे न ॾे मूसा, मूंखे न ॾे। इल्ज़ाम वरी छॾिया। बस हिकु दफ़ो नजीब खे इन निमक हराम खे पंहिंजी हवेली में ॾिसण थो चाहियां। जंहिं ॾींहुं हू मूंखे हथ आयो तव्हां ॿिन्ही जा टुकर करे ज़मीन में दफ़न कंदुमि। आड़ो करे न, कारो करे मारींदुमि, कारो करे। हाणे जो रोड को तोखे कहिड़ो फ़ाइदो ज़ीनत बेगम? मुड़ुस जी इज़त सां खेॾी उनजो पटको धूड़ में मिलाए हाणे रोड में को फ़ाइदो कोन पवंदई, छो त मूसा ख़ान जो वेर चङनि भलनि खे ॻुही छॾींदो आहे। मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। अदावरा जेकर हाणे तूं मुंहिंजो रिश्ते वठण लाइ वञे थो त यार महिरबानी करे कमु पको कयूं पोइ वापसि अचां। अरे बाबा, हाणे मां घटि कंदुसि, कोशिशि कंदुसि त वञा त हाथ कराई मोटा, बाक़ी तुंहिंजो नसीब आहे यार। जॾहिं मुस्कान बि राज़ी आहे, उनजो भाउ बि राज़ी, पोइ नसीबनि जी कहिड़ी ॻाल्हि? कीअं सकीना? हिन को त पुछण ई अजायो आहे। हाणे ईअं था कयूं, मां तयार थी हली गाॾी थो कढायां ऐं तूं बि तयार थी जल्दी कर ऐं को ढंग जो जोड़ो पाइजां, पढ़ाई घर था रहो। भाॼा हिकिड़ी ॻाल्हि तूं कनु खोले ॿुधी छॾ, वञे तूं थी, जेकर मुंहिंजो रिश्तो न थियो ऐं तूं हिते ख़ाली वापसि आई तोखे मुंहिंजी तबियत जी ख़बर आहे त मां कहिड़ो जज़्बाती आहियां। पोइ हिते सॼे घर खे मां पार ॾेई छॾींदुसि, सम्झी वई न? ठीकु आहे। छो सकीना, तुंहिंजे चेहरे ते पघर आहे,
जॾहिं मुस्कान बि राज़ी आहे पोइ परेशान छो आहे? अलाह कंदो रिश्तो थी वेंदो पोइ। पोइ हाँ मुस्कान कॾहिं बि राज़ी न थींदी हाकिम खान लाइ। तूं वञ, मां तुंहिंजे लाइ पाकी तिखी कराए थी रखां तुंहिंजे मथे कूण लाइ। सोनी सत्य को अरे सियाणी ताज तैयार आ। हलो हलो बाबा चङो सोनी दुआ कजाए। तव्हां वञो, छुरी तिखी थी करे रखां। तव्हांजे अचण जी देर आहे, बसि जल्दी अचिजो। दरिया तूं आज़ाद हिते हुई अमीर मां दलार खानो टॉफी था वापसी के में खाना घणो करे त असां वापसि मोटींदासीं, पर जेकॾहिं का बेड़ी ॻाल्हि थी ऐं दिलावर असांखे समत न ॾिनी त पोइ असां उतां ई बहादुर खान जे ॻोठ हलिया वेंदासीं। ठीक आहे खान, तव्हांखे इजाज़त। ॾंदनि जो ख़्यालु रखिजो। थोरी सुजागी कजो दरिया। हैदर हैदर छा थियो ज़ीनत, छा थियो? परेशान पई नज़र अचे, वरी मूंसां ॾंभिणी शुरू कयो अथई या? दादली मूंसां मूंखे बंदूक हणी छॾे हा न, मूंखे ॾुख न थिए, पर मूंसा खान मूं मथां इल्ज़ाम हुयो आहे त मां नजीब सां कारी आहियां, जेको मूंखे पंहिंजे पेट जहिड़े पुट जी आहे। इहो त तमामु सुठो थियो जेको मूंसा जो सॼण आहे। हाणे उन सां गॾु ज़ीनत खे बि कारी करे घोराए छॾियां। पर मूंसा खान खे एतिरो ख़्याल बि न आयो जो हुनजी ज़िंदगी बचाई ऐं कॾहिं बि हिन हवेलीअ जे मथां अखि खणी न निहारी। इहो तूं ई चवें थी, बाक़ी नजीब त मूंखे बि अखियूं फाड़े पियो ॾिसे। न दादली न, एॾो वॾो इल्ज़ाम हुन जे मथां न हण। कूड़ किथे, शायदि तुंहिंजो ख़्यालु न हुयो। पाण जॾहिं हितां गाॾीअ में हलूं पिया त सॼी वाट नजीब मूंखे घूरींदो हले पियो। खुदा खुदा कर, दादली नजीब मरी त सघे थो, पर हिन हवेलीअ जी इज़त मथां कॾहिं बि बुरी नज़र नथो खणी सघे। नजीब मथां भला तूं एॾी महिरबान छो आहीं? दादली नजीब जूं भलायूं सिर्फ़ मूं मथां न आहिनि, पर तो मथां बि अथसि। जेकॾहिं हिन नजीब भलाई न करे हा त तूं पंहिंजे पीउ सां बि न मिली सघी हा। जेकॾहिं नजीब इहा भलाई कई आहे त हिन जो इहो मतिलबु न आहे त असां पंहिंजी इज़त नजीब जे हवाले कयूं। दादली बसि तोमें एतिरी सभ न आहे जो तूं दादलीअ मथां हथु पई खणे। जेकॾहिं ॿीहर हथु खयो अथई न त इहो हथु काराईअ खां भञी छॾींदीसां। दादली मूंखे इहा ख़बर न हुई त हिकु नांगण खे खीर पियारे रही आहे। नांगण खे नांगण मां न तूं आहीं। तूं पंहिंजे बच्चनि जे सिर खणण खां पोइ हाणे मुंहिंजे पोयां पई आहीं, मुंहिंजे पोयां। जेकॾहिं हाणे थोरो बि तोमें शर्म आया हूंदो न त ज़हर खाई मरंदीअ, ज़हर खाई। छो पाण सां गॾु मुंहिंजी ज़िंदगी बि अज़ाब पई बणाए, अज़ाब। दादली तूं औरत न आहीं, पर तूं औरत जे नाले ते हिकिड़ो कारो दाग आहे, कारो दाग। अलाह ताला तोखे कॾहिं बि ख़ुशियूं नसीब न कंदो। मां पंहिंजी ख़ुशियूं हासिल करे वठंदसि, तूं सिर्फ़ु पंहिंजो सोच, पंहिंजो।